बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन नवी ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम एनालिसिस रूम आहियां लैला निसार। नाज़रीन अॼु फैज़ाबाद धरणे केस में थी आहे वॾी अहम डेवलपमेंट जिन ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो वधीक इन केस जी ॻाल्हि कजे फैज़ाबाद धरणे केस जी त इन में वफ़ाक़ी हुकूमत पारां जुड़ी चुकी आहे इंक्वायरी कमीशन। 3 रुकनी कमीशन आहे ऐं जंहिंखे हुकुम आहे त उन्हनि खे 2 महीननि अंदरि जवाब जमा कराइणो आहे। सो इन में वधीक जेकर असीं ॻाल्हि कयूं त 10 टर्म्स ऑफ रेफरेंसिस आहिनि उन जे अंडर ही फंक्शन कंदी कमीशन ऐं वधीक कमीशन फ़ैसिलो कंदी त जेके इलीगल फंड्स रिसीव थिया उन ते वधीक ही इन्वेस्टिगेट कंदी इन मामले खे इन पासे खे इन केस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं जीअं तव्हांखे आउं शुरूआत में बि ॿुधायो त 2 महीननि अंदरि इन्हनि खे जवाब जमा कराइणो आहे। वधीक इन में डिटरमाइन कयो वेंदो पैमरा कोड ऑफ कंडक्ट खे बि। सो पंहिंजे पैनलिस्ट सां ॻाल्हि कंदासीं प्रोग्राम जे पहिरें हिसे में फैज़ाबाद धरणे केस में जेकी हीअ अहम डेवलपमेंट थी आहे त इनखे हू कीअं ॾिसनि पिया ऐं उनखां बाद में ॻाल्हाईंदासीं त जीअं चूंडुनि जो मौसम अची चुको आहे। काल्ह असीं ॾिठोसीं त मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ़ वञी करे पहुतो हुयो बलोचिस्तान ऐं उते 3 मेंबर्स खे पंहिंजी पार्टी में शामिल करण में कामयाब थी वियो त सुभाणे पहुचे पियो चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ैबर पख्तूनख्वा ऐं ॾिसंदासीं त हू KPK में वञी करे कंहिंखे पंहिंजो करे सघनि था या न। ऐं उनखां बाद में नाज़रीन ॿी बि वॾी इंटरनेशनल लेवल ते डेवलपमेंट थी आहे डेवलपमेंट साम्हूं आई आहे। चीनी सदर शी जिनपिंग जेको आहे 6 सालनि खां पोइ अमेरिका वञी करे पहुता आहिनि सैन फ्रांसिस्को में उन ते बि ॻाल्हि कंदासीं त व्हाट्स ऑन द एजेंडा। सो हलूं था पंहिंजे पैनलिस्ट जी तरफ़ ऐं ही सभु मामला उन्हनि जे साम्हूं रखूं था ऐं ॾिसूं था त हू उन्हनि खे कहिड़नि पासनि खां एनालाइज़ कंदा। मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि फ़ियाज़ नाइद साहब जेके सीनियर सहाफ़ी आहिनि सीनियर एनालिस्ट आहिनि। फ़ियाज़ साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। ऐं नाज़रीन ज़ूम जे ज़रिए असांखे जॉइन कंदा थोरी देरि में रज़ाक खत्री साहब जेके तजिया निगार आहिनि ऐं वधीक GR बलूच साहब सां बि जेके इंटरनेशनल लेवल ते मामला या डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन हवाले सां हुननि सां ॻाल्हि ॿोल थींदी। सो फ़ियाज़ साहब शुरू कयूं था फैज़ाबाद धरणे खां। हिकिड़ो अहम केस आहे तव्हां खां शुरू मां ईअं कंदसि त थोरो जेकर हिन जे बैकग्राउंड ते वञूं फैज़ाबाद 2017 जो जी उहो टाइम हुयो जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब खे डिस्क्वालीफाई करे चुकी हुई कोर्ट सही ऐं पंहिंजो असांजो शाहिद ख़ाक़ान अब्बासी साहब उन वक़्तु प्राइम मिनिस्टर हो ऐं फैज़ाबाद वटि धरणो लॻो ऐं धरणे खे जेको आहे उन सॼो जेको आहे उहो माहौल जेको आहे पिंडी ऐं इस्लामाबाद खे कटे छॾियो ऐं इस्लामाबाद मुकमल तौरु होस्टेज थी वियो कैपिटल सिटी ऑफ द कंट्री होस्टेज थी वियो। ऐं उन वक़्तु जेको आहे असां जी जेका हाणे त प्राइम मिनिस्टर उन वक़्तु जो जेको प्राइम मिनिस्टर आहे शाहिद ख़ाक़ान अब्बासी साहब ऑन द रिकॉर्ड आहे त हुन उन वक़्तु जे पंजाब जे चीफ मिनिस्टर जनाब शहबाज शरीफ़ साहब खां जेका मदद घुरी त तव्हां असांखे फोर्सिस जेको ॾियो पंहिंजो पुलिस फोर्स ॾियो पर उहा पुलिस फोर्स जेका आहे उनखे पंजाब हुकूमत प्रोवाइड न कई। हालांकि ॿई साॻी पार्टी जा प्राइम मिनिस्टर बि साॻी पार्टी जो ऐं चीफ मिनिस्टर बि साॻी पार्टी जो पर उहा उन्हनि प्रोवाइड न कई। ख़ैर इहो सभु कुझु थियो ऐं पोइ वरी उन्हनि खे पैसा ॾेई करे उन्हनि खे उथारियो वियो ऐं उन्हनि खे बाक़ाइदा पैसा डिस्ट्रीब्यूट कंदे उहे फुटेजिस जेके आहिनि उहे TV ते ॾेखारिया विया ऐं उहे जेके पैसा जेके डिस्ट्रीब्यूट थिया पिए उहे कंहिं पर पंहिंजो वज़ीर जे तरफ़ां कोन पिया थिया उहे असांजे इदारनि जे अहलकारनि जे पारां पिया थिया। ऐं पोइ उनखां पोइ जेको आहे जेका ॻाल्हि आई रिकॉर्ड थिए त उन वक़्तु जेको GDC हुआ ISI जा जनरल फैज़ हमीद साहब उन्हनि उन सॼे मामले में रोल अदा कयो। पोइ इहो मसइलो जेको हुयो हलियो वियो कोर्ट में जो माण्हुनि जो रफ़ा आमा जो केस थी वियो ऐं उनखां पोइ जेको आहे इहा बेंच ठही ऐं उन बेंच जेको आहे इहो फ़ैसिलो ॾिनो जेको जंहिंखां पोइ जंहिंजो आथर प्रिंसिपल आथर जेको हुयो उहो जनाब काज़ी फ़ाइज़ ईसा साहब हो जेको उन वक़्तु जस्टिस हुया ऐं हाणे पाकिस्तान जा चीफ जस्टिस आहिनि ठीकु आहे न। उन वक़्तु इहो जॾहिं फ़ैसिलो आयो त उहो फ़ैसिलो बिल्कुलु उनजा डायरेक्शन्स बिल्कुलु वाज़े हुया उनमें इहो बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में इहो कयो वियो त असांजी जेको आहे इदारनि जेका आहे उनजी सियासत में मदाख़लत उनजो बाक़ाइदा खुले नमूने सां उन फ़ैसिले में चयो वियो त इहा मदाख़लत थिए पई या बंदि थियणु घुरिजे ऐं जिन माण्हुनि मदाख़लत कई आहे उन पंहिंजे उथ जी माना पंहिंजे कसम जेको बहसियत सरकारी ऑफिसर जो खणनि था पिया बहसियत इदारनि जे उनजी वायलेशन कई आहे उनजे ख़िलाफ़ु क़दम खयों वञे। उनखां पोइ इहो चयो वियो त उनखे जेको फंडिंग जेका एतिरी थी आहे
धरणे वारनि खे उनखे जेका सहूलियत मिली आहे उहा किथां मिली आहे उन्हनि जो जाइज़ो वठी हुकूमत खे डायरेक्शन ॾिनी वई त उन्हनि जो जाइज़ो वठी उन जे जेके पुठियां जेके बि जेके फैक्टर्स माज़रत असां सां गॾु जेको वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि रज़ाक खत्री साहब, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं फैज़ाबाद धरणे केस में जेका अहम डेवलपमेंट थी आहे। अस्सलाम वालेकुम रज़ाक साहब, वॾी महिरबानी टाइम करण जे लाइ। जी प्यास साहब, तव्हां वटि असांजो आवाज़ पहुचे पियो? अब्दुल रज़ाक खत्री साहब, सॉरी रज़ाक साहब, रज़ाक खत्री साहब असां सां मौजूदु आहिनि, माज़रत। बस प्यास साहब रोज़ तव्हां वेहो था त इन जे करे मुंहिंजी ज़बान ते अव्हां जो नालो जेको आहे चढ़ी वियो आहे। जी रज़ाक खत्री साहब असां सां वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहे। रज़ाक साहब ॿुधी सघो पिया मूंखे? जी ख़ैर रज़ाक साहब सां असांजो राब्तो जेको आहे डिस्कनेक्ट थी चुको आहे। इहो बैकग्राउंड जेको मूं ॿुधायो पिए उनखां पोइ जॾहिं उहो फ़ैसिलो आयो त उनखां पोइ ज़ाहिर आहे पूरे मुल्क ॾिठो काज़ी इमरान खां पोइ जॾहिं फ़ैसिलो आयो तॾहिं वरी हुकूमत तब्दील थी वई, तहरीक इंसाफ़ जी हुकूमत अची वई, पोइ इहो फ़ैसिलो आयो ऐं पोइ उन फ़ैसिले जी कावड़ में उहो जेको आहे उन वक़्त जी हुकूमत पंहिंजो रेफरेंस मोकिलियो। उहो रेफरेंस जेको आहे पंहिंजो फैज़ ईसा जे ख़िलाफ़ु, पोइ फैज़ ईसा जे हिसाब सां जेको उहो रेफरेंस हलियो, पोइ उनजी घरवारी पंहिंजो जेको आहे उन खे बि कोर्ट में घुरायो वियो। पोइ उहो जेको कुझु दौरु गुज़रियो उहो सॼो नाज़रीन खे यादि आहे, पर उहो हिकिड़े जज खे इन सॼे केस में उनखां पहिरें शौकत अज़ीज़ सिद्दीकी साहब बि जज हुया, पंहिंजो उनखे बि जेको आहे उन शिकायत कई त उनजे मथां इदारनि जो प्रेशर आहे, फ़ैसिला साज़ी जे हवाले सां उनजे मथां प्रेशर अचे थो पियो। उहो सॼो दौरु हुयो जॾहिं अरिड़हं जो माहौल तयारु पए थियो, अरिड़हं जे चूंडुनि जो मतिलबु उन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहब जी नाअहली थी चुकी हुई, पर जेका PMLN जी गवर्नमेंट हुई उन हूंदे इहो धरणो हयो वियो ऐं बेरब्तगी हुई, माण्हू ट्रोल फोड़ जो शिकार हुया, माण्हू उन वक़्तु PTI में जहांगीर तरीन साहब जो जहाज़ जेको आहे उहो रुकां हुई, राब्ता ऐं ॿियो इहा माना। अच्छा, छा इन में कुझु इदारनि ख़िलाफ़ बि ॿुधायो मेंशन कयो वियो आहे? मां तव्हांखे ॿुधायो, लफ़्ज़नि में ॿुधायो, मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधायो त उनमें बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो त इदारा कामयाब थी सघंदा। कमीशन जेका जुड़ी आहे एॾी तहक़ीक़ात इन्हनि काफ़ी कमीशन जो हाणे मसइलो इहो आहे त इहो काफ़ी अरसे खां वठी इहो डिस्कशन हले थो मुल्क जे अंदरि। मतिलबु प्लान शइ आहे, प्लान शइ इहो आहे त हर कंहिंखे सॉरी मूंखे वरी इंटरप्ट करिणो पवे पियो तव्हांखे। रज़ाक खत्री साहब असां मौजूदु आहिनि वीडियो लिंक जे ज़रिए। रज़ाक साहब अस्सलाम वालेकुम, महिरबानी टाइम लाइ, तव्हां ॿुधी सघो पिया असांखे? जी अस्सलाम। जी रज़ाक साहब महिरबानी। रज़ाक साहब ही जेको फैज़ाबाद धरणे केस में वॾे पैमाने ताईं अहम डेवलपमेंट थी आहे, 3 रुकनी कमीशन जुड़ी चुकी आहे। अब हाँ इन समूरी शइ खे कीअं ॾिसो पिया त छा हीअ 3 रुकनी कमीशन 2 महीननि अंदरि वफ़ाक़ी हुकूमत खे जवाब जमा करण में कामयाब थी वेंदी? न, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिकिड़ो सियासी पस मंज़र इहो आहे त अॻूणे ISI चीफ फैज़ हमीद जे ख़िलाफ़ जेको सूरत हाल पैदा थी आहे हिन वक़्तु सियासी मंज़रनामे जे अंदरि, असल में ही सॼी सूरत हाल उन तनाज़ुर में ॾिसणु घुरिजे। इन करे त अॼु जेको सुप्रीम कोर्ट जेको 3 रुकनी कमीशन ठहियो आहे उनजो नोटिफिकेशन बि निकिरी वियो आहे ऐं ज़ाहिर आहे त अटॉर्नी जनरल उते इहा यकीन दहानी कराई आहे त कमीशन में जनरल फैज़ हमीद समेत जेके बि दुरियूं आहिनि उनखे कमीशन घुराए सघे थो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका ज़हन में रखणु घुरिजे उहा इहा आहे त इहो कमीशन ओपन हूंदी ऐं उनमें समूरियूं दुरियूं जेके आहिनि सो उनखे घुरायो वेंदो, पर उनमें मीडिया खे कवरेज जी इजाज़त हूंदी, जंहिंमें इनमें सभिनि खां अहम ॻाल्हि आहे त अफ़सार आलिम साहब अॼु इहा ॻाल्हि कई आहे त कमीशन ओपन हूंदी, लाइव कवरेज थिए थी नथी थिए इन हवाले सां फ़ैसिलो कमीशन कंदी पाण, पर इहा चङी ॻाल्हि आहे त इहा ओपन हूंदी। हाणे 2 महीननि में जेका सूरत हाल आहे उनमें कुझु शयूं घणियूं क्लियर थींदियूं। इन करे त ही फैज़ाबाद धरणे वारो मामिलो अल्टीमेटली अफ़सार आलम खे हटाइण वारो मामिलो बि जेको आहे सो इहो सॼो क्लियर थी चुको आहे त अॻूणे ISI चीफ जूं इहे सभु कारस्तानियूं हुयूं। हाणे जेकॾहिं अॻूणो IG जेको आहे, ॿिया जेके ब्यूरोक्रेट वग़ैरह आहिनि में कमीशन में शामिल आहिनि ऐं उनखे जेकॾहिं एतिरी अथॉरिटी मिले थी त पोइ इन में इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त पिंडी वारनि जो जेको मूड आहे उहो तब्दील थियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं इहो को मिसाल क़ाइमु थी थो वञे ऐं रिपोर्ट कमीशन जेको आहे तहक़ीक़ाती कमीशन रिपोर्ट 2 महीननि जे अंदरि सुप्रीम कोर्ट में जमा कराए थो, यानी अॼु
15 नवंबर आहे, 15 दिसंबर, 15 जनवरी, ही उहे ॾींहं हूंदा जंहिंमें इलेक्शन कैंपेन तमामु घणी दौरनि ते हूंदी मुल्क जे अंदरि ऐं उनजो गोड़ वॾो हूंदो। मूंखे ईअं लॻे थो त शायदि कमीशन खे 1 महीनो अञा वधीक खपंदो ऐं उन दौरान नई गवर्नमेंट फॉर्मेट थियण जे इहे ॾींहं हूंदा जॾहिं जेको आहे सो हिन कमीशन जी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में रज़ाक साहब जेकॾहिं जनवरी जे महीने में रिपोर्ट अची थी वञे त छा उनजो फ़ाइदो मुस्लिम लीग नून खे इलेक्शन में पवंदो, छाकाणि त इहो सॼो जेको हुयो नवाज़ शरीफ़ साहब जे पंहिंजो ख़िलाफ़ फ़ैसिलो, उन खां पोइ शायदि ख़ाकान अब्बासी जी हुकूमत में इहो धरणो, छा इन तरह जो फ़ैसिलो जेकॾहिं जनवरी 15 ते अची थो वञे त छा उनजो फ़ाइदो इलेक्शन में नून लीग वठी सघंदी? फयाज़ साहब, नून लीग त बुनियादी तौर ते फ़ाइदो हासिल करण जो जेको मैकेनिज़म आहे उहो चेंज थी वियो आहे हींअर। मुंहिंजो ख़्यालु आहे त 2-4 साल अॻु में असां जेका तवक़ो पे कई त 2023 वारा जेके इलेक्शन हूंदा उन में मुल्क जूं वॾियूं सियासी पार्टियूं ख़ासि करे पाकिस्तान मुस्लिम लीग नून हिकिड़े नए नारे सां इलेक्शन कैंपेन में लहंदी, पर इतफ़ाक़ इहो आहे त हालतूं अहिड़ियूं थियूं आहिनि जो तहरीक इंसाफ़ मुकमल तौर ते दीवार सां लॻी चुकी आहे। तहरीक इंसाफ़ जो को बि स्पेस पाकिस्तान जी जेका नेशनल पॉलिटिक्स आहे उनमें किथे नज़र नथो अचे। मियां नवाज़ शरीफ़ सॼो जेको आहे सो यू टर्न वरितो आहे। हाणे हिन सॼे मंज़रनामे में मियां नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो मिले थो नथो मिले या ॿी ॻाल्हि आहे, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त मरियम नवाज़ खे या जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ खे मुल्क खां ॿाहिरि मोकिलियो वियो त उनमें अॻूणे ISI चीफ जो बि हथु हुयो। ईअं कोन्हे त को हुनजी मर्ज़ी खां सवाइ इहो फ़ैसिलो थियो, जनरल बाजवा ऐं हिननि जो फ़ैसिलो हुयो। त इहे हर हंधि सीट ते कपिड़ो रखंदा आहिनि त जीअं का पावर पॉलिटिक्स जेके वॾियूं सियासी जमातूं जेकॾहिं सुभाणे पावर में अची थियूं वञनि ऐं रिटायरमेंट खां पोइ का सूरत हाल ख़राब पैदा थिए थी या कोई इंसेंटिव वठिणो आहे त उनमें हो उन्हनि खां फ़ाइदो वठण जे लाइ इहो हथ कंदा जेके अच्छा, पर हाणे फैज़ाबाद जे हवाले सां जेको फ़ैसिलो आयो हुयो काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खे त उनजी सज़ा मिली चुकी, छा जेको फ़ैसिले में जन ॾांहुं इशारो थियल हुयो त जेके ज़िम्मेवार हुया जन पंहिंजे हलफ़ जी वायोलेशन कई, जन उहा फंडिंग कई ऐं जन उहा फैसिलिटेट कयो, जन पैसा विराया, उन्हनि खे बाक़ाइदा उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए, छा उमेद कजे त इन तरह जी का शइ बि थींदी? छाकाणि त जज साहब त फ़ैसिले ॾियण जे पादाश में सज़ा भोॻे चुको आहे, बल्कि उनजी घरवारी बि सज़ा भोॻी, उनजे ख़ानदान भोॻी। न, तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, पर सची ॻाल्हि इहा आहे त हिते जेका पाकिस्तान जी सूरत हाल आहे उनमें आउं त घटि में घटि उमेद में न आहियां त कोई हिन क़िस्म जी सूरत हाल थिए, पर जेकॾहिं ईअं थी थो वञे त उनजो को निज़ाम ते को असरु पवे नथो पवे इहा ॿी ॻाल्हि आहे। असल टारगेट जेकॾहिं उहो फ़र्द हूंदो, जीअं मूं तव्हां सां ॻाल्हि कई त पाकिस्तान जी जेका सियासत आहे, पाकिस्तान जो जेको निज़ाम आहे उनखे पंहिंजे ISI चीफ जे उहिदे जो नाजाइज़ इस्तेमालु करे इमरान ख़ान जे लाइ फैज़ हमीद उन उहिदे खे इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़ात लाइ इस्तेमालु कयो। रुगो इहो फैज़ाबाद वारो मामिलो कोन्हे, पर टॉप सिटी वारो मामिलो सुप्रीम कोर्ट में ज़ेर समाअत हो, जंहिं ते बि जेको आहे सो टॉप सिटी जो जेको मालिक हुयो उन खे बि सुप्रीम कोर्ट चयो आहे तव्हां लाॻापियल इदारनि न वञो। सो रुगो हिकिड़ो फैज़ाबाद वारो केस कोन्हे, इन में टॉप सिटी वारो केस आहे, ॿिया केस आहिनि। जेकॾहिं ईंदड़ ॾींहंनि में इहे केस बाक़ाइदा खुली था वञनि। जी जी, त हिकु ॻाल्हि तव्हांजे तर्जीह में ॾाढी वाज़े नज़र अचे पई, जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधी सघंदा हूंदा त 2 महीननि में यानी कमीशन जवाब कोन कराए सघंदी जॾहिं इलेक्शन जो माहौल इलेक्शन जी तारीख़ वेझो हूंदी या जेको आहे नई हुकूमत जुड़ण जे वेझो हूंदी, तॾहिं ही रिपोर्ट जेको आहे जमा कराइण में कामयाब थी वेंदा। त ही तव्हां 2 महीना चयो था त अञा मूंखे ईअं लॻे थो, हा मूंखे इन करे लॻे थो त जेतिरियूं दुरियूं आहिनि जिन खे कमीशन ज़ाहिर अॼु नोटिफिकेशन थी वियो आहे, हाणे इन कमीशन खे प्रॉपर हुकूमत उनजा जेके TOR आहिनि उहे उनजे हवाले कंदी, उनजी हिकिड़ी ऑफिस ठहंदी, उनखे हिकिड़ो सेक्रेटरीट ॾिनो वेंदो, पोइ समूरनि धुरनि खे समन कया वेंदा, उहे ईंदियूं ऐं पोइ इनजी जेको आहे सो सवाल जवाब थींदा, उनखां पोइ वरी जरा थींदी उन्हनि जा। तव्हांजे ख़्याल में धुरियूं ईंदियूं छाकाणि त चयो वियो त उहा कमीशन आर्मी चीफ खे बि घुराए सघे थी, ISI चीफ खे बि घुराए सघे थी, प्राइम मिनिस्टर साहब खे बि घुराए सघे थी, त छा पाकिस्तान जे सिक्योरिटी इदारनि जा जेके सरबराह आहिनि
या इंटेलिजेंस इदारनि जा जेके सरबराह आहिनि उहे ईंदा कमीशन वटि असांजे छाकाणि त कमीशन में मुकमिल तौर ते सिविलियन ऑफिशल्स आहिनि उहे उन्हनि वटि अची इंटरोगेशन लाइ पेश थींदा डू यू थिंक सो? न हाणे ॾिसो न हुनमें जनरल बाजवा रिटायर्ड थी चुको आहे, जनरल फैज़ हमीद रिटायर्ड थी चुको आहे। ज़ाहिर आहे ही जेको कमीशन आहे इहो बि रिटायर्ड जेके ब्यूरोक्रेट आहिनि उन्हनि ते हुजण जी घुरिजे आहे। जेकॾहिं कोई में सुप्रीम कोर्ट जो रिटायर्ड जस्टिस शामिल हुजे हा त उनखे वधीक जेको आहे सो ताक़त मिले हा। पर हुकूमत जेका फॉर्मेशन कई आहे सो तमामु समझौता आम सम्झां थो त हिन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट जो गॾियल जेको आहे सो निगरान सेटअप आहे, ठीकु आहे न। हाणे इन में जेकॾहिं जनरल फैज़ हमीद खे घुरायो वञे थो त इन मां लॻे ईअं थो त पोइ जनरल बाजवा मूंखे नथो लॻे त उहो पेश थिए। इन करे त पाकिस्तान में जनरल परवेज़ मुशर्रफ जो मिसाल असां वटि वाज़े तौर ते मौजूदु आहे। उनखे ख़ुसूसी अदालत में सॾायो वियो त उहो ॿियो भेरो न पए थो ऐं उहो वापसि वञी अस्पताल दाख़िल थियो। सो पाकिस्तान में फौज इहो तय करे चुकी प्रोग्राम में आहे अॻिते बि वधणो आहे। हिकु ॿियो बि अहम इशू आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे खां ख़ैबर पख्तूनख्वा वञे पियो। चूंड जो माहौल जुड़ी रहियो आहे, बाक़ाइदा तौर ते सियासी सरगर्मियूं बि जेके आहिनि जुड़नि पियूं। ख़ैर इन खां हिते असांखे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठणी आहे। ब्रेक खां पोइ असीं चूंड सरगर्मियुनि ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी केपी खे पंहिंजो करण में कामयाब थी सघंदा या न। हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं उन खां पोइ दिलचस्प तजिया तव्हां जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। असीं ॻाल्हि करे रहिया हुआसीं त जीअं काल्ह असीं ॾिठोसीं त नून लीग जो क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ पहुतल हुयो बलोचिस्तान ऐं उते हू 3 मेंबर सियासी पार्टी जा पाण ॾे छिके वियो। ऐं हाणे असीं ॾिसूं था त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे पहुची रहियो आहे KPK जे दौरे ते। त ज़ाहिर आहे चूंड जूं सरगर्मियूं आहिनि ऐं चूंड जी तारीख़ बि वेझो आहे। सो इन ते असीं वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी KPK खे पंहिंजो करण में कामयाब थी सघंदो। इन जो तजियो वधीक फयाज़ साहब खां वठंदो। फयाज़ साहब कीअं ॾिसो पिया? ॾिसो लैला, पहिरियां त ॿिन्ही दौरनि जे फ़र्क़ु खे सम्झो। छाकाणि त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको वञे थो सुभाणे खां पोइ उनजा वर्कर्स कन्वेंशन रखियल आहिनि। सही। एबटाबाद में, मदान में, दीर में, नौशहरा में, पेशावर में ऐं मतिलबु 6 जॻहियुनि ते हुनजा जेके आहिनि उहे वर्कर्स कन्वेंशन रखियल आहिनि। मतिलबु आहे इन मां साबित थियो त उते उनजी तंज़ीम आहे। जॾहिं की मतिलबु जेको कल्ह जेको असां ॾिठोसीं त उहो हिकिड़े होटल जे अंदरि वेही करे इलेक्टेबल सां गॾिजाणियूं थियूं। मतिलबु आहे त इहो हुननि जी पंहिंजी जेका तंज़ीमी स्ट्रक्चर हुननि जो जेकॾहिं हुजे हा बलोचिस्तान में मुस्लिम लीग नून जो त पोइ उहो ॿी तरह हुजे हा। त मुस्लिम लीग नून वई इलेक्टेबल्स जे कढ जीअं अॻे पाण ॻाल्हाईंदा रहूं था, बल्कि थोरी देरि पहिरियों ॻाल्हायोसीं त अरिड़हं जी चूंडुनि खां पहिरें जहांगीर तरीन जो जहाज़ पियो घुमियो ऐं उनमें इलेक्टेबल्स खणी जेको आहे उन्हनि खे उहो पारायूं पिया स्काफ PTI जे उन मारा। त कल्ह वारो दौरो जेको हुयो उहो इन तरह जो हुयो, इलेक्टेबल्स जे कढ हुयो। जेको सुभाणे वारो दौरो आहे उहो पार्टी हिकिड़ी वञे पई ज़ाहिर पीपल्स पार्टी उते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे ॾींहंनि में बि उते हुकूमत कई आहे। पंहिंजो उनखां पोइ बेनज़ीर साहिब जे दौर में बि उन्हनि हुकूमत कई आहे। उनखां पोइ जेको आहे गुज़िरियल भेरे जेको आहे 2008 खां पोइ ANP ऐं पीपल्स पार्टी उते कोalition में हुकूमत कई आहे। त पीपल्स पार्टी जा रूट्स आहिनि उन सूबे जे अंदरि। मां त तव्हांखे इहो ॿुधायो त एतिरा इहे हुकूमतूं ठहियूं आहिनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में बि। मां चवां थो 2008 में बि जेका पीपल्स पार्टी जे वफ़ाक़ में हुकूमत हुई तॾहिं ANP ऐं पीपल्स पार्टी जी कोalition गवर्नमेंट हुई KP जे अंदरि ऐं कोalition गवर्नमेंट हुई। ऐं पोइ वरी तव्हां ॾिसो त ख़ुदि KP जो नालो जेको आयो आहे उहो 18वीं तरमीम जे मार्फत आयो आहे, जंहिंजे करे उते तमामु घणी जेको आहे उहा आहे। तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त जेका हिन सॼी जेका PDM वारे जेको अरसो हुयो उन सॼे अरसे में बि जेको जेका उते जेका एग्रेसिव क़िस्म जी जेका हुआ जेका असांजी पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट वारा जेके आहिनि पशीन मंज़ूर पश्तीन ऐं पंहिंजो असांजो जेको मोहसिन दावड़ वारा साहब वारनि सां बि पीपल्स पार्टी जी इक्वेशन सुठी रही, ANP सां बि सुठी रही। तंहिं करे उते पीपल्स पार्टी
वटि अलाइज़ बि आहिनि, पीपल्स पार्टी जो पंहिंजो स्ट्रक्चर बि आहे। ॿियूं जमातूं उते वधीक कोन तव्हांखे ज़ाहिर आहे उते हुकूमत PTI जी रही आहे, ॿ टे ॾींहं रही आहे, ऐं उते JUI जेको आहे उते सुठो परफॉर्म कयो आहे लोकल गवर्नमेंट जे अंदरि। उहे हक़ीक़तूं आहिनि पीपल्स पार्टी खां जेके वधीक उन्हनि जो पेर उते ॼमियल आहे। रज़ाक साहब, अव्हां जी तरफ़ बि आऊं इहा ई पॉइंट खणी ईंदसि, पर सभ खां पहिरियों मुंहिंजो इहो तव्हांजे अॻियां पॉइंट हूंदो त काफ़ी ॾींहंनि खां असीं ॾिसूं था त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी नून लीग खे ते तंज़ करे पियो, पंजाब ते फोकस्ड रहण जो मशवरो बि ॾिए पियो। त डू यू थिंक ये मशवरा पंहिंजी जॻह ते सही आहिनि, मच्योर आहिनि? हू पाण बि नून लीग सां गॾु रहिया ऐं अॼु हू पाण उन्हनि खे महांगाई लीग चवनि पिया। त डू यू थिंक दीज़ आर द मच्योर स्टेटमेंट्स बाय हिम? ज़ाहिर आहे त ॿियो इलेक्शन में उन्हनि वटि आहे छा खपाइण जे लाइ। 16 महीननि में इहे गॾु हुया, हिननि जेके फ़ैसिला कया उन्हनि में इन्हनि फ़ैसिलनि जी वकालत समूरियूं पार्टियूं गॾु वेही प्रेस कॉन्फ्रेंसिस जे अंदरि कंदियूं हुयूं। उन जेतिरी महांगाई थी आहे उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि एतिरो हिसो आहे, मुस्लिम लीग नून जो बि एतिरो हिसो आहे, छाकाणि त इहे सभु कैबिनेट फ़ैसिला कया। हिन में PDM जूं समूरियूं जमायतूं हुयूं, इवन MKM बि शामिल हुई, ॿियूं जेके जमायतूं हुयूं। तो इलेक्शन में ज़ाहिर आहे तव्हांखे कुझु चूरनि खपाइणो पवंदो, पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जहिड़ी आहे त पर हिकिड़ी रज़ाक साहब हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि ज़रूरु उहा कंदा हलूं त मिफ्ता इस्माइल फॉरेन मिनिस्टर हुजे या इसाक डार फॉरेन मिनिस्टर हुजे, इहो फ़ैसिलो प्योर मुस्लिम लीग नून जो हुयो, ऐं जंहिंजे करे उहा मिफ्ता वारी जेका पॉलिसी हुई उहा तब्दील करे, जंहिंजे करे पोइ IMF काफ़ी लंबो थी वियो। इहो त फ़र्क़ु बहरहाल इहो त ओनस जेको आहे उहो मुस्लिम लीग नून ते पवंदो, जेको मिफ्ता साहब पाण बाक़ाइदा चई बि चुको आहे। डोमिनेंसी जी त ॻाल्हि थी कोन, पर ॻाल्हि इहा आहे त महांगाई जी जॾहिं गॾु करे सभिनी मार्च कयो हुयो। जी जी रज़ाक साहब, तव्हां प्लीज़ जवाबु पंहिंजो कंप्लीट कजो। वज़ीर ख़ज़ाना ॾिसो न, छाकाणि त हिन वक़्तु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त जेके बि 16 महीननि जा फ़ैसिला हुया, जेतोणीकि काबीना गॾिजी कया, उनमें सभिनि तौसीक़ उनजी कई, पर उन जो जेको सॼो बोझ आहे उहो मुस्लिम लीग नून ते आहे। यानी हाणे रुगो सिर्फ़ु इन जो अंदाज़ो लॻायो त 2018 में लाहौर में या पंजाब में नून लीग खे हाराइण वॾो मसइलो हो, ऐं हाणे 2024 में नून लीग खे खटराइण वॾो मसइलो थी वियो आहे। इहो सॼो इन जे करे थियो आहे। दिलचस्प ॻाल्हि की रज़ाक साहब, आई एम वेरी सॉरी, मूंखे न पर हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां वी कैन नॉट कंटिन्यू दिस। प्यार साहब वेरी सॉरी, असां वटि टियों में टॉपिक आहे, टियों महिमान बि असांजे लाइ इंतज़ारु करे पियो। सो रज़ाक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी टाइम कढण जे लाइ, दिलचस्प तजियो तव्हां असांखे ॾिनो ऑन गोइंग इशूज़ ते। वधीक नाज़रीन ॻाल्हाईंदासीं त चीनी सदर शी जिनपिंग अमेरिका में सैन फ्रांसिस्को में छा करे पियो, उन ते असांखे जॉइन कयो आहे GR बलोच साहब, जेको अॻूणो सफ़ारतकार आहे, ऐं असां सां मौजूदु आहिनि GR बलोच साहब, वीडियो लिंक ते या टेलीफोन लाइन ते। ठीकु आहे फ़ियाज़ साहब, तव्हां सां इहो टॉपिक असीं डिस्कस करे वठूं था त शी जिनपिंग यानी असीं चीन ऐं अमेरिका जे तालुकात जी लाॻापन जी ॻाल्हि कयूं त ॾाढा असांखे कॉम्प्लेक्स नज़र आया गुज़िरियल काफ़िनि सालनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, ऐं ही मिलन बि पिया त खोड़ सालनि खां बाद, यानी 6 सालनि खां बाद हिननि जी मुलाक़ात थिए पई। लास्ट टाइम इंडोनेशिया में वञी करे लास्ट टाइम हिननि जी मुलाक़ात थी हुई न, हाणे वञी करे थिए थी न। हिननि जी रिसेंट जेका मुलाक़ात थी हुई उहा इंडोनेशिया में, हुते हिंदुस्तान में बि थी हुई, जेका शंघाई कोऑपरेशन जो इजलास थियो या इंडोनेशिया। यस, पर कंहिं बि अमरीकी माना शी जिनपिंग अमरीका जे दौरे ते 6 सालनि खां पोइ विया आहिनि। माना जॾहिं लास्ट टाइम विया हुया तॾहिं ट्रंप साहब जी हुकूमत हुई हुते, ऐं ट्रंप जे ॾींहंनि में जेका ही तसलसल मां तव्हांखे थोरो ॿुधायां त बराक ओबामा जे दौर में जेका अमरीका जी पॉलिसी हुई उहा इंगेजमेंट वारी पॉलिसी हुई। जॾहिं ट्रंप 2020 में पंहिंजो 2016 में जॾहिं इलेक्शन खटे आया त ट्रंप बिल्कुलु एग्रेसिव पॉलिसी अची रखी, ऐं हुन चयो त बाबा असां जेको आहे चीन असांखां वधीक फ़ाइदो थो वठे ट्रेड में, जंहिंजे करे उहो ट्रेड वार जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो त ॿिन्ही मुल्कनि जे विच में ट्रेड वार शुरू थी वई। ऐं पोइ उहे रेस्ट्रिक्शंस थियूं, ट्रंप काफ़ी रेस्ट्रिक्शंस कयूं, चई त असांजी जॉब्स वग़ैरह सभु हलियूं थी वञनि, छाकाणि त चीन जी जो पॉलिसी जे करे त उन ते हुन पंहिंजो हुननि खे जेके पंहिंजो इन्वेस्टर हुया उन्हनि खे हुन कन्विंस कयो त तव्हां वापसि अचो, ऐं हुते हुन कयो, उते कंपनियुनि खे जेके रेस्ट्रिक्शंस हुया उन्हनि मामलनि खे उथारियो वियो। पर बहरहाल उहा ॻाल्हि वधंदी अॻिते हली इन हद ताईं पहुती जो जॾहिं बाइडन साहब खटे आया 20 में, त बि हुनखे एतिरो स्पेस न मिलियो जो हू जंहिं पार्टी यानी डेमोक्रेटिक पार्टी यानी बराक ओबामा वारी पॉलिसी जे बजाए हुनखे कंटिन्यू करिणो पियो ट्रंप वारी पॉलिसी जे करे।
नतीजे तौर ते ट्रम्प बाइडन बि जेको आहे उनखे कंटिन्यू कयो ऐं पोइ चीन ऐं हिननि जे विच में जेको आहे मसइलो थियो, हिननि एग्रेसिव जेको क़दम खयो उहो उन वक़्तु थियो जॾहिं स्पीकर जेका आहे नैन्सी पेलोसी उन वञी ताइवान जो दौरो कयो। ताइवान जे बारे में चीन ॾाढो सेंसिटिव आहे। एजेंडा में ताइवान जो इशू शामिल आहे न, उहो त ज़ाहिर आहे पाक चीन जॾहिं बि ॻाल्हाईंदो उहो इहो ई चवंदो त भई उहो असुल में छा आहे त वन चाइना पॉलिसी। चीन जो ख़्यालु इहो आहे त इहो वन चाइना आहे, उहो ताइवान हुजे, उहो हांगकांग हुजे, मकाओ हुजे, इहे सभु जेके आहिनि उहे चीन जो हिसो आहिनि। हाणे हांगकांग त उन्हनि खे अची वियो, पर अञा ताइवान जेको आहे उहो हिकिड़ी अलहदा स्टेट तौरु ऑपरेट करे पियो ऐं अमेरिका इन ॻाल्हि खे तस्लीम कयो आहे, चाइना जी वन चाइना पॉलिसी खे तस्लीम करे थो पियो, पर नतीजे तौर ते उहो साॻे वक़्तु ताइवान खे सपोर्ट बि कंदो रहे थो पियो। पर जॾहिं नैन्सी पेलोसी स्पीकर विज़िट कयो त तॾहिं उन ते चीन तमामु सख़्तु रद्दमल ॾिनो त तव्हांजे असांजे विच में इहा अंडरस्टैंडिंग आहे, तव्हां वन चाइना पॉलिसी खे ऑनर कंदो, तव्हां उहो विज़िट करे ॼण चओ त उहो उनखे डिसऑनर कयो आहे। पोइ वरी बैलून विया, चीन जा बैलून विया अमेरिका जे मथां। वापसि अचबो, जीआर बलोच साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम जीआर साहब, वरी महिरबानी टाइम कढण जे लाइ। अस्सलाम वालेकुम लायला। Thank you so much for taking the time out. जीआर साहब, ही चाइनीज़ प्रेसिडेंट शी जिनपिंग जेको आहे सैन फ्रांसिस्को में मौजूदु आहे ज़ाहिर आहे एशियन पैसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन कॉन्फ्रेंस में हिसो वठण जे लाइ। सो जियो पोलिटिकल टेंशन्स बि आहिनि ऐं उन खां अलावा ताइवान जो इशू आहे, कुझु ट्रेड डिसएग्रीमेंट्स बि आहिनि। ओवरऑल विज़िट खे एतिरे टाइम खां पोइ तव्हां कीअं ॾिसो पिया? जी एपेक सब खां वॾी ॻाल्हि त एशिया पैसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन हिकिड़ी एक ही मुल्कनि जी ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंमें एसेंशियली इकोनॉमिक कोऑपरेशन जी ॻाल्हि कई वञे थी ऐं इन जा समिट्स थींदा रहनि था। आई थिंक यूएस तक़रीबन 11-12 सालनि खां पोइ आई थिंक द लास्ट वाज़ इन 2011 त यूएस हिनखे होस्ट कयो हुयो ऐं हिन जो जेको एजेंडा बेसिकली आहे सो आहे हिकिड़ी पीसफुल वर्ल्ड, हिकिड़ी इंटरडिपेंडेंट वर्ल्ड, हिकिड़ी ओपन इकोनॉमीज़, free flow of goods and services and human resource। लेकिन हिन साल जो जेको उन्हनि जो जेको आहे थीम सो आहे resilience ऐं ख़ासि तरह जेके डिस्ट्रक्शंस आयूं आहिनि इंटरनेशनल या ग्लोबल इकोनॉमी में। साहब असां चाहींदासीं त इहो जेको थोरो टाइम आहे पाण वटि उन ते पाण चीन अमेरिका लाॻापन ते ॻाल्हायूं त उहो ग्लोबल सतह ते उनजो छा इम्पैक्ट पवंदो, छाकाणि कोल्ड वार लाइक सिचुएशन असां चऊं पिया त न्यू कोल्ड वार एरा में रहूं पिया। सो लेकिन बेसिकली एपेक जेका हीअं समिट आहे उन खां वधीक जेको इम्पोर्टेंट ऐं सिग्निफिकेंट इन जो थींदो इवेंट उहो आहे शी जिनपिंग एंड बाइडन जी मीटिंग। हाणे उनमें एजेंडा त तमामु घणा आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जेके प्रेस में आहिनि, कुझु अहिड़ा आहिनि जेके न ॿुधाया विया आहिनि। मूंखे लॻे ईअं थो त जेके न ॿुधाया विया आहिनि प्रेस में, जेके न पिया अचनि, उहे वधीक इम्पोर्टेंट आहिनि। एंड आई थिंक बेसिकली अमेरिका जो इहो ई अप्रोच रहियो आहे सिंस यूक्रेन वॉर, कंहिं तरह सां चाइना खे कंप्लीट तरह सां रशिया जी अलाइनमेंट जेका थिए पई थी उन में न वञे ऐं उनजे बजाय जेको हींअर काइंड ऑफ न्यूट्रल सेमी न्यूट्रल जेको स्टैंस आहे यूक्रेन में उनखे उहो रखे। ॿी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे जेका डिस्ट्रप्शन थी आहे वर्ल्ड इकोनॉमी में, चीन छा न्यूट्रल रहंदो यूक्रेन जे बारे में त साईं अॼुकल्ह ख़बरूं अचनि सर लेट मी फिनिश मां ख़तम कयां पोइ तव्हां डोंट डिस्टर्ब मी प्लीज, डोंट डिस्टर्ब मी, लेट लाइला स्पीक। बेसिकली असांखे यूएस ऐं चाइना जे रिलेशनशिप खे चेंजिंग ग्लोबल ऑर्डर जे पर्सपेक्टिव में ॾिसणु घुरिजे। ऑब्वियसली यूएस हिन वक़्तु काफ़ी चैलेंजिस जो शिकार आहे जंहिंमें जियो स्ट्रेटेजिक ऐं जियो इकोनॉमिक बि आहिनि। यूक्रेन जी वॉर आहे जंहिंमें ऑब्वियसली रशिया सां एंगेज आहे ऐं हाणे जेको नई फ्रंट खुलियो आहे जेको मिडल ईस्ट में गज़ा में, त मुंहिंजे ख़्याल आहे इम्पोर्टेंटली मोस्ट लाइकली जेको साइड लाइन ते जेको समिट थींदो ॿिन्हिनि जो, उन में पहिरीं ॻाल्हि आहे त दे वांट टू कीप देयर टेंशन्स लो। ईअं न थिए त उन्हनि जा कॉन्फ्लिक्ट असां ॾिठा त इन खां पहिरियां जेको टेंशन ताइवान ते थियो हुयो ॿिन्ही जे विच में स्टैंड ऑफ, त उनखे हू कूल डाउन करणु चाहिनि था। पंहिंजी जेके हिननि जी डी कपलिंग जे बजाय उन्हनि डी कैलिब्रेशन जी ॻाल्हि कई आहे यूएस इकोनॉमीज़ जी विद चाइना। त हू चवनि था असांजी हिकिड़ी अहिड़ी इकोनॉमिक रिलेशनशिप हुजे जेको टोटल डिपेंडेंट न हुजे चाइना जी सप्लाई चेन ते, बट समहाउ
they are able to resist that. त मुंहिंजे ख़्याल में हींअर जेको बाइडन ऐं शी जिनपिंग में जेका ॻाल्हि थींदी सा मोस्ट लाइकली जेका प्रायोरिटी मूंखे नज़र थी अचे पई त टेंशन खे घटि करणो आहे ऐं ख़ासि तरह जेका हिननि जी ट्रेड वॉर हले पई सैंक्शन्स एंड काउंटर सैंक्शन्स जंहिंमें ख़ासि तरह जेके हाईटेक सैंक्शन्स हया आहिनि अमेरिका उहा चाइना लाइ ॾाढी हिकिड़ो चैलेंजिंग आहे बट उन जो हिकिड़ो अपॉर्चुनिटी बि आहे त छाकाणि जो पर बलोच साहब क्वाड ठही चुको आहे पंहिंजो साउथ चाइना सी जे अंदरि जेके पंहिंजो जेको कुझु हले पियो ऑस्ट्रेलिया जे अंदरि जेका उनखे इन्वेस्टमेंट थिए पई उन जी जेको आहे उनखे मिलिट्री माइट बनाइण लाइ ख़ुदि जापान जी मिलिट्री जेका आहे जेॾी तेज़ी सां करे पई जेका ही जेको कंटेनमेंट जी पॉलिसी आहे मजमूई तौर ते अमेरिका नेटो ऐं वेस्ट जी उहा छा सम्झो था त वाकई इन तरफ़ वञी सघिबो हिकिड़ी अॼोकी हिन जेका हिन समिट में न मां कोन सम्झां त एॾा वॾा मसइला जेके आहिनि से हिकिड़े समिट में थींदा आहिनि नॉर्मली व्हाट हैपन्स इज त जेका छाकाणि जो आई हैव बीन इन द डिप्लोमेटिक सर्विस फॉर लास्ट 30 years ऐं उन में जेका इन समिट में बेसिकली दीज आर यूज्ड फॉर ब्रेकिंग द आइस ख़ासि तरह नंबर 1 नंबर 2 रीकैलिब्रेट त कहिड़ा उहे इश्यूज़ आहिनि जिन ते एग्रीमेंट आहे उनखे इम्प्रूव करणो आहे ऐं उहे एरिया जंहिंमें कॉन्फ्लिक्ट अञा वधी सघनि था उनखे कंहिं तरह सां प्रायोरिटी लिस्ट में हेठि आणणो आहे ऐं अहिड़ा इश्यू जंहिंमें एग्रीएबल थी सघे थो पियो उनखे वरी उजागर कुझु इश्यू आइडेंटिफाई कयो जॾहिं एग्री थी सघनि था जी हाँ आई थिंक क्लाइमेट चेंज इज एट द टॉप ऑफ द एजेंडा चाइना जेको आहे सो हिकिड़ो क्लाइमेट चेंज जे हवाले सां पाण बि तमामु हिकिड़ी प्रोएक्टिव पॉलिसी करे पियो थो ऐं उन में अमेरिका ऐं चाइना ॿई जेके आहिनि से तक़रीबन कंहिं हद ताईं सिंक्रोनाइज़्ड आहिनि उहो नंबर 1 नंबर 2 हू नथा चाहिनि त मिडल ईस्ट में वरी जंग जेका आहे सा वधे मोस्ट लाइकली मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त दिस वुड बी दी टॉप प्रायोरिटी त कंहिं तरह सां इन ई जंग खे जेका हींअर हले पई थी इज़राइल जेको जंग त मां हिनखे न चवंदो आहियां या मां हिनखे चवंदो आहियां त हिकिड़ी जेनोसाइड हले पई जेका ऐं जेका आहे सा एथनिक क्लींजिंग हले पई थी पैलेस्टीनियन जी येट उन में ॿियूं धुरियूं बि काफ़ी सारियूं आहिनि रीजनल जंहिंमें ईरान आहे लेबनान आहे जी साहब सॉरी टू इंटरफेयर हिकिड़ो आख़िरी सवाल जीअं तव्हां पंहिंजो ॿुधायो त एजेंडा में छा शामिल आहे इट इज़ नॉट दैट क्लियर त ही ट्रेड वॉर पोइ जारी रहंदी चीन ऐं अमेरिका जे विच में जेकॾहिं हिननि जो विज़िट खे असीं मूंखे कोन थो लॻे त इहा का ख़तम थी वेंदी न मां नथो सम्झां त इहा ट्रेड वॉर छाकाणि जो ट्रेड वॉर इज़ पार्ट ऑफ द नॉट कॉम्पिटिशन खां अॻिते ॻाल्हि थी चुकी आहे हाणे अमेरिका चवे थो त असांजो जेको लास्ट सिक्योरिटी इन्हनि जो डॉक्ट्रिन निकितो बाइडेन जो बि जेका पॉलिसी हुई हुन में चाइना खे हिकिड़ो एडवर्सरी जे हद ताईं वठी विया हुआ ऐं उन में ट्रेड इज़ द मोस्ट इम्पोर्टेंट कंहिं तरह सां छाकाणि जो ट्रेड इज़ नाउ द पाथवे टू ग्लोबल डोमिनेंस ऐं अमेरिका खे इहा ख़बर आहे डीकपलिंग तरफ़ वञी सघंदा छाकाणि त ॿई हिन वक़्तु लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहिनि ॿई मुल्क हिक ॿिए जा डीकपलिंग ख़ुदि ॿिन्ही मुल्कनि जी इहो मूं अर्ज़ु कयो त उहा ऑलरेडी चेंज अची चुकी आहे त इट विल नॉट बी डीकपलिंग बट इट विल बी लेस देन डीकपलिंग जेका यूरोपियन जी जेका स्टैंड्स हुयो त असां रीकैलिब्रेट कयो ब्लिंकन साहब डी-रिस्किंग चयो जी थैंक यू जीआर साहब फॉर टेकिंग द टाइम आउट वॾी महिरबानी तव्हांजी ऐं महिरबानी फयाज़ साहब टाइम जेको आहे ख़तम थी चुको आहे वधीक मुलाक़ात थींदी सुभाणे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़